अस्सलाम वालेकुम, मां आहियां लैला निसार। जीअं तव्हांखे ख़बर आहे त सिंध सूबो पाकिस्तान जो आबादी जे लिहाज़ खां ॿियो नंबर वॾो सूबो आहे। पर छा तव्हांखे ख़बर आहे त हिते 30% अहिड़ियूं औरतूं हुजनि थियूं पेट सां ॻोरहारियूं औरतूं जेके हमल दौरान सार संभाल हासिल नथियूं करे सघनि। न सिर्फ़ु एतिरो पर 40% अहिड़ियूं औरतूं हुजनि थियूं जेके ग़ैर महफ़ूज़ तरीक़े सां व्यम कनि थियूं ऐं उनजे नतीजे में उन्हनि जा ॿार फौत थी वञनि था। न सिर्फ़ु एतिरो पर कुझु केसिस में उहे व्यम कंदड़ औरतूं बि गुज़ारे वञनि थियूं ऐं पंहिंजी ज़िंदगी विञाए वेहनि थियूं। अॼोकी पॉडकास्ट में असां सम्झंदासीं त सिंध हुकूमत हिकु ममता प्रोग्राम खणी आई आहे। इहो सिंध हुकूमत जो ममता प्रोग्राम आहे छा ऐं इन जे ज़रिए ॻोरहारी औरतुनि खे कीअं फ़ाइदो हासिल थी सघे थो। इन ते वधीक ॻाल्हाइण जे लाइ मूंखे जॉइन कयो आहे रिज़वाना हुनैन साहिबा असां सां गॾु मौजूदु आहिनि जेके डिस्ट्रिक्ट इंचार्ज आहिनि बदीन जूं। अस्सलाम वालेकुम मैडम रिज़वाना, कीअं आहियो तव्हां ऐं महिरबानी तव्हां मूंखे जॉइन कयो। वालेकुम सलाम मिस लैला, वॾी महिरबानी तव्हांजी, थैंक यू सो मच। सो मैडम, तव्हां खां पहिरियों सुवालु मुंहिंजो इहो हूंदो त पेट वारियूं औरतूं ऐं ॿिए तरफ़ उहे माण्हू जंहिंजे ॿारनि जी उमिरि 2 सालनि खां घटि हुजे थी, उन्हनि जे लाइ 1000 ॾींहं, इहो 1000 ॾींहं जी अहमियत छा आहे उन्हनि जी? 1000 ॾींहं ॿारनि जा जंहिंखे अंग्रेज़ीअ में गोल्डन डेज़ बि चया वेंदा आहिनि। सही। हिननि 1000 ॾींहंनि में ॿार जॾहिं माउ जे पेट में थिए थो उन खां वठी ऐं ॿार जी उमिरि 2 साल थियण ताईं औरत ऐं ॿार जेके आहिनि से तमामु इन उमिरि में जेके आहिनि से हिकिड़ो हसास जेको आहे सो पंहिंजो यानी जी एज आहे जंहिंमें ॿार जी जिस्मानी ऐं ॿार जी जेका ज़हनी ऐं समाजी ग्रोथ थिए पई। सो इन्हनि ॾींहंनि जी अहमियत इहा आहे त इन्हनि ॾींहंनि में जेकॾहिं ॿार खे सुठी नशोनुमा मिले पई, सुठो केयर मिले थो ऐं सुठी जेका आहे सा उनजी सिहत थिए पई त हू तमामु हिकिड़ो सुठो शहरी बणी सघे थो ऐं तमामु सुठो जेको आहे सो पाकिस्तान जी इकोनॉमी में परफॉर्म करे सघे थो। अच्छा, तव्हांजी नज़र में पेट वारी औरतुनि या असीं चऊं जेके उहे माण्हू आहिनि जंहिंजे ॿारनि जी उमिरि 2 सालनि खां घटि आहे, उन्हनि जी सहायता छो ज़रूरी आहे? पेट वारी माउ ऐं ॿार जी जेका सहायता आहे उहा तमामु ज़रूरी आहे। इन जे लाइ त औरत खे जॾहिं ॿार कंसीव करे थी त अव्हांखे ख़बर हूंदी सिंध में केतिरा ई ॿार आहिनि जेके नशोनुमा जी कमी जे करे या ग्रोथ न थियण जे करे, वाध वेझ न थियण जे करे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जो शिकार थियनि था। सो इहा उमिरि जेका 2 सालनि जी एज आहे, इन उमिरि में उन औरत जी जेका ग़िज़ा आहे उहा उनजे पेट में पलजंदड़ ॿार जे लाइ ऐं उन ॿार जे लाइ तमामु अहम आहे त जीअं उहो ॿार जॾहिं 2 सालनि में ग्रोथ करे त उनजी तमामु सुठी जेका आहे सा नशोनुमा थी सघे। ही जेके ॿार ॼणींदड़ औरतूं आहिनि या माण्हू आहिनि, इन्हनि खे ॿार ॼणींदे वक़्तु तमामु घणे ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पवे थो। सिंध हुकूमत इन ई जे लाइ हिकु प्रोग्राम खणी आई आहे जंहिंखे ममता प्रोग्राम चयो वञे थो। ही सिंध हुकूमत जो ममता प्रोग्राम आहे छा, मक़सदु छा आहे? मिस लैला, सिंध हुकूमत जे ममता प्रोग्राम जो मक़सदु आहे पेट वारियूं जेके ॻोरहारियूं औरतूं आहिनि ऐं जेके 2 सालनि जा ॿार आहिनि उन्हनि ॿारनि जे लाइ उन्हनि जी जेका आहे सा उहा उन्हनि खे माली सहायता बि ॾिए थो ऐं इन खां अलावा उन्हनि जो इलाजु थिए थो 2 सालनि ताईं। उहे औरतूं पंहिंजी कंहिं बि वेझी इस्पताल में वञी करे ऐं पंहिंजा जेके पेट जे दौरान 4 चेकअप कराइनि था त उन माईअ खे उनजे कॉम्प्लिकेशन्स जी ख़बर पए थी त उनखे कहिड़े क़िस्म जूं कॉम्प्लिकेशन आहिनि। उनखां पोइ हिन प्रोग्राम जे तहत उन्हनि जेके असां रजिस्ट्रेशन कराइण लाइ अदियूं वेहारियूं आहिनि उन्हनि जी सिख्या कई आहे त जीअं उन्हनि जी जेके अदियूं अचनि पियूं जिन जी रजिस्ट्रेशन थिए पई त उन्हनि जी प्रॉपर रजिस्ट्रेशन थी सघे ऐं उन्हनि जी बहितर जेका आहे सा उन्हनि जी इलाज बि थी सघे। अच्छा, गॾोगॾु इहो बि ॿुधाईंदा हलो त छा हर औरत सिंध हुकूमत जे ममता प्रोग्राम में शामिल थी सघे थी? जी बिल्कुलु, हर उहा औरत जेका 18 सालनि जी उमिरि जी आहे, उनजो शनाख्ती कार्ड ठहियलु आहे ऐं उहा ॻोरहारी आहे या खीर पियाक माउ आहे, उहा ममता प्रोग्राम जो हिसो थी सघनि पियूं। सही। ऐं सिंध हुकूमत जे ममता प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ तरीक़ेकार छा आहे? सिंध हुकूमत जे ममता प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ जेका औरत ॻोरहारी या नंढड़ो ॿार जिन खे आहे खीर पियाक औरत आहे उनजो शनाख्ती कार्ड हुजे ऐं सिंध हुकूमत जा जेके सिलेक्टेड 15 ज़िला आहिनि उन्हनि कंहिं बि हिकु ज़िले जी रहाइश हुजे ऐं उहा पंहिंजो शनाख्ती कार्ड खणी PPHI या गवर्नमेंट जे कंहिं बि इस्पताल वञी करे ऐं पंहिंजी दाख़िला कराए सघे थी। सिंध हुकूमत जे ममता प्रोग्राम में शामिल थियण जे लाइ सभ खां पहिरीं शनाख्ती कार्ड जो लाज़िम हुजणु ज़रूरी आहे? जी हा, शनाख्ती कार्ड औरत जो पंहिंजो तमामु ज़रूरी आहे, चाहे पोइ उहे उनजे घरवारे जे नाले ते हुजे या वालिद साहब जे नाले ते हुजे, औरत जो पंहिंजो शनाख्ती कार्ड लाज़मी हुजे। जेका शनाख्ती कार्ड पंहिंजो खणी वञे पई जंहिंजो ॿारु नंढड़ो आहे त जेकॾहिं उहा माई प्रेग्नेंट आहे त उहा पंहिंजा हुते चेकअप कराईंदी ऐं उनजा कार्ड वग़ैरह ठहंदा। इन खां अलावा अगरि जो नंढो ॿारु आहे त उन ॿार जो EPI कार्ड या उनजो पे फॉर्म बर्थ सर्टिफिकेट उहो खणी वेंदियूं। इन खां अलावा तमामु हिकिड़ी अहम जेका शइ आहे उहा उनजो मोबाइल नंबर आहे त उहा पंहिंजो मोबाइल नंबर लाज़मी खणी वञे ऐं पंहिंजे हुते रजिस्ट्रेशन कराए। सही। ऐं मिसाल तौरु
सिंध हुकूमत जे ममता प्रोग्राम में जेकॾहिं का औरत शामिल थियणु चाहे पई ऐं हुन वटि मोबाइल फ़ोन न आहे, मोबाइल नंबर न आहे, त उन जे लाइ छा रस्तो आहे? मोबाइल नंबर हिकिड़ो लाज़मी उन्हनि खे ॾियणो आहे त जीअं उनजी जेके पैसा वग़ैरह अचनि त उन्हनि ते मैसेज वग़ैरह अची सघे त मोबाइल नंबर पंहिंजो या फैमिली मेंबर जो को बि मोबाइल नंबर उन्हनि खे लाज़मी प्रोवाइड करिणो आहे। सही। त छा सिंध हुकूमत जे ममता प्रोग्राम में 2 सालनि खां घटि उमिरि वारा ॿार बि शामिल थी सघनि था? जी बिल्कुलु। ॿार जी उमिरि 0 ॾींहं खां वठी मतिलबु पैदाइश खां वठी ऐं 2 सालनि ताईं जेकॾहिं आहे त उहा औरत पंहिंजो शनाख्ती कार्ड ऐं ॿार जो बेफाम या EPI कार्ड खणी वञी ऐं कंहिं बि अस्पताल में वञी करे पाण खे रजिस्टर कराए सघे थी। उन ॿार जूं जेका वैक्सीनेशन थींदियूं उन ॿार जी रजिस्ट्रेशन थींदी ऐं उनजी कंप्लाइंसिस ते उनखे पैसा मिलंदा। सही। सिंध हुकूमत जे ममता प्रोग्राम में शामिल थियण खां बाद में केतिरा तिबी चकास करणा पवनि पिया? सिंध हुकूमत जे जेको ममता प्रोग्राम आहे उन में टोटल जेके आहिनि 16 तिबी चकास थियनि था, जेके 4 चकास हुन जा वियम खां अॻु में आहिनि ऐं हिकिड़ो वियम जे दौरान जो चकास कयूं था। उन खां पोइ जेके आहिनि से 11 चकास वियम खां पोइ जा आहिनि जिन में ॿार जी वैक्सीनेशन थिए पई। त टोटल जेके आहिनि से 16 दफ़ा उन औरत खे हॉस्पिटल वञिणो पए थो 2 सालनि जे दौरान या 1000 ॾींहंनि जे दरमियान। सही। हाणे हिकिड़े मेन सवाल ते अची वञूं था मैडम। त सिंध हुकूमत ममता प्रोग्राम जे तहत माली सहायता बि मुहैया करे पियो, पैसा रक़म हिकिड़ी ॾिनी वञे थी। जी। केतिरी रक़म पेट वारनि औरतुनि खे जारी कई वञे थी सिंध हुकूमत जे ममता प्रोग्राम तहत? मिस लेला, ही जेको पैसनि जी जेका प्रोग्राम हले पियो इहो सिर्फ़ु पैसा कोन्हनि के बल्कि उन्हनि जी जेका ऐसा हुआ उते इलाज बि थिए थो। उन्हनि खे मुफ़्त हॉस्पिटल में इलाज मुहैया कयो वञे पियो। ऐं हिन में जेको पैसनि जो आहे तरीक़ेकार उहो इहो आहे त औरत जॾहिं हिकु दफ़ो पाण खे रजिस्टर कराए थी त हर चकास ते उनखे 1500 रुपया ॾिना वेंदा ऐं वियम जे दौरान उन जा 6000 रुपया ठहनि था। जॾहिं त उहो ॿार जो बेफारम ठाराईंदी नादरा खां ऐं उहो जमा कराईंदी त उन जा 3000 रुपया ईंदा। सही। ईअं टोटल रक़म केतिरी? टोटल इन तरीक़े सां टोटली हुनजी 16 जेके विज़िट थियनि थियूं 1000 ॾींहंनि में या 2 सालनि में उहे हुन जा 30,000 रुपये जी रक़म ठहे पई। इहा रक़म उन्हनि ताईं कीअं पुॼे पई? सिंध हुकूमत जे ममता प्रोग्राम में जेका रक़म तव्हां पेट वारनि औरतुनि खे ॾियो पिया, जेका तव्हां हाणे ॿुधाई पई, कीअं तरीक़ेकार छा आहे, कीअं उन्हनि ताईं पुॼे पई? अच्छा, इन्हनि जी रक़म जो तरीक़ेकार इहो आहे त हिकु दफ़ो हिकु औरत अस्पताल ते वेंदी, पंहिंजी जेका ऐसा उहा रजिस्ट्रेशन कराईंदी ऐं पोइ पंहिंजा उहे जेके चकास कराईंदी। हर चकास खां पोइ उते जेका वेठल अमलो आहे उहा उन्हनि जा नाला उन्हनि में दाख़िल कंदा ऐं उन्हनि जी वेरिफिकेशन थियण खां पोइ उन्हनि जा पैसा उन्हनि जा बैंकल फलाह जे अकाउंट में ईंदा। बैंकल फलाह जो जेको डिवाइस वारो या जेको उन्हनि जो अमलो आहे उहो हर अस्पताल जे 300 मीटर जे वेझो उन्हनि खे क्लाइंट खे सर्विस ॾियण लाइ मौजूदु आहे। सिंध हुकूमत जे ममता प्रोग्राम तहत हर पेट वारी औरत जे लाइ बैंक अकाउंट खोलण बि लाज़मी आहे? जी, बैंक अकाउंट उन्हनि जा उते वेठल एजेंट्स ई खोलनि था। उन्हनि खे उन्हनि जे लाइ कंहिं हॉस्पिटल या कंहिं बैंक वग़ैरह वञण जी ज़रूरत कोन्हे का। अस्पताल जे भरिसां ई 300 मीटर ते कोई न कोई एजेंट वेठो आहे ऐं उन्हनि खे उहे अकाउंट खोले उन्हनि जा पैसा मुहैया कनि था। सही। अच्छा, सिंध हुकूमत जे ममता प्रोग्राम में बर्थ रजिस्ट्रेशन ते केतिरा पैसा मिलनि पिया? बर्थ रजिस्ट्रेशन ते ॿार जी जेका आहे उहो बर्थ सर्टिफिकेट नादरा जो जॾहिं हू जमा कराइनि था त उन ते हुननि जा 3000 रुपया उन कंप्लाइंस ते ठहनि पिया। सही। अच्छा, जेकॾहिं का ॻोल्हारी औरत, पेट वारी औरत पंहिंजो फ़ोन नंबर तब्दील करणु चाहे थी त छा उनजो को तरीक़ेकार आहे? जी बिल्कुलु। जॾहिं उहा औरत ॿी कंप्लाइंस ते या ॿी चकास ते वेंदी ऐं हू पंहिंजो ॿियो नंबर खणी वेंदी त असां हीउ नंबर चेंज कयो आहे त उते वेठल जेको अमलो आहे उहा जेका कमु कंदड़ छोकिरी आहे उनजो उहो नंबर चेंज करे छॾींदी। या हिकिड़ो इहो सवाल बि पैदा थिए पियो त जेकॾहिं का पेट वारी औरत सिंध हुकूमत जे ममता प्रोग्राम तहत रजिस्ट्रेशन कराए थी, समूरो प्रोसेस अमल मुकमल आहे, पर उन बावजूदि बि का न का ॾुखियाई पेश अचे थी, को नुमाइंदो सही रवैयो न रखे थो या रजिस्ट्रेशन जे हवाले सां का शिकायत आहे त उहा कीअं दर्ज थी सघे थी? ममता प्रोग्राम जे हिन जेको शिकायत मर्कज़ आहे उहो 1054 जो नंबर असीं हर अदी खे चवंदा आहियूं त जंहिंखे बि का शिकायत हुजे, स्टाफ जे रवैये जी हुजे, पैसनि जी अचण जी हुजे या ॿियो को मसइलो हुजे त उहे 1054 ते पंहिंजी शिकायत दर्ज कराए सघनि थियूं। ऐं केतिरे टाइम में तव्हां हिन प्रोग्राम या हेल्पलाइन नंबर जे ज़रिए उन्हनि ताईं उन्हनि खे रिप्लाई कयो पिया? 3 खां 7 ॾींहंनि जे अंदरि। 3 खां 7 ॾींहंनि जे अंदरि। हिन वक़्तु ताईं हिन प्रोग्राम में केतिरियूं शिकायतूं आयूं आहिनि? अगर आउं डिस्ट्रिक्ट बदीन जी ॻाल्हि कयां त डिस्ट्रिक्ट बदीन जूं हिन वक़्त ताईं तक़रीबन कोई 1200 समथिंग शिकायतूं जेके आहिनि उहे दर्ज थी चुकियूं आहिनि, जिन में मुख़्तलिफ़ क़िस्म जूं शिकायतूं अचनि थियूं, पैसनि जी देरि करणु, पैसनि जो न अचणु या नंबर जी तब्दीली करणु या शनाख्ती कार्ड नंबर जी काई तब्दीली कराइणु या शनाख्ती नंबर खे सेट कराइणु, कार्ड नंबर खे सेट कराइणु वग़ैरह जूं 1200 शिकायतूं तक़रीबन दर्ज थी चुकियूं आहिनि। सही। अच्छा, गॾो गॾु इहो बि ॿुधाईंदा, आख़िरी सवाल आहे
त सिंध हुकूमत जे ममता प्रोग्राम बाबति जेकॾहिं कंहिंखे ॼाण हासिल करणी आहे, जीअं तव्हां हिन 15 ज़िलनि में एक्टिव आहियो, को सम्झणु चाहे थो त तरीक़ेकार छा आहे, रजिस्ट्रेशन जो तरीक़ो छा आहे, त हीअ ॼाण किथां हासिल करे सघिजे थी? सिंध हुकूमत जे हिन प्रोग्राम जे हवाले खां सिंध हुकूमत जो ममता फेसबुक ते ममता जो पेज ठहियलु आहे, इंस्टाग्राम ते ममता जो पेज आहे, लिंक्डइन ते, ऐं इन खां अलावा असांजी वेबसाइट विज़िट करे सघो था। सही, त पोइ छा तव्हांखे सिंध हुकूमत जो जेको ममता प्रोग्राम आहे, इन जा जेके सोशल्स ठहियल आहिनि, उन ते को मैसेज रिक्वेस्ट ईंदी आहे त असां हिन प्रोग्राम में शामिलु थियणु चाहियूं था, या इन जो तरीक़ेकार छा आहे? जी, वक़्तनि फ़वक़्तनि मैसेजिस ईंदा रहंदा आहिनि जिन खे असांजी जेका आहे सा उहा टीम ॾिसंदी आहे ममता प्रोग्राम में दाख़िल थियण लाइ, या इन खां अलावा का ॿी शिकायत हूंदी आहे त इहे सोशल मीडिया जे सभिनी प्लेटफॉर्म्स ते वक़्तनि फ़वक़्तनि जेके मैसेज माण्हू कंदा रहनि पिया सिंध जे 15 ज़िलनि मां। सही, वॾी महिरबानी मैडम रिज़वाना, तव्हां सां गॾु मौजूदु हुया ऐं सिंध हुकूमत जे ममता प्रोग्राम बाबति असांखे आगाही ॾिनी। वॾी महिरबानी।